अस्सलामुअलैकुम बाबा। वालेकुम सलाम। लायो वो लायो। तव्हां वटि लाउड स्पीकर कोन्हे, मां लाउड स्पीकर जेतिरो ज़्यादा आवाज़ आहे। तकलीफ़ न कवली हाल अहवाल बाबा ॿुधायो। मूंखे ईअं तकिड़ो न घर वञणु ॾियो। दुआ खपे कि भला दुआ खपे। नबीर से किथे अच्छा ही बैठा मैं क्या हाल है। जो भाई मीर सिंह तव्हां खुश आहियो। गोली चंद अञा हले थी या टुटी वई गोली चंद जगह कोलिशन हले थी गवर्नमेंट सां। कोलिशन समझ हले थी नथी हले नका पेपर बाबा मां ॻोठ पंहिंजे घणनि ॾींहंनि खां पोइ आयो आहियां। हाल अहवाल ॾियो। बदमनिया वयल में बदमनिया मुल्क में कयो था वञनि चीअर साईं जन को अखि पटण हाणे वक़्तु पूरो थी वियो आहे। अञा कीअं अहिड़ो त जुर्म लॻियो हाणे त ॻाल्हि मज़े थी हथनि मां अञा कीअं पटी थी बाबा तुंहिंजी साथी आया आहिनि छा। अञा त नज़र त कोन था अचनि सॼा अथऊं प्रेस वारा। हा साईं प्रेस वारा आहिनि तो ॻाल्हाइनि कोन था। प्रेस वारा मालूम ये तो थे तो तवा भी मुंह अगर मानी खाना है। आए तो खिलाड़ी महंगाई में मानी मिली और बाकी वो अबे मुफ्त जी 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 यही किबला फोटो
सही तो ख्याल है सही बाबा तव्हां माण्हुनि जा शौक़ ॻोठाइनि जा कहिड़ा आहिनि? कदे पूरा दिया खत्म थिया ने छो बस हे लुटेरा आया आहिनि के पाणी बिल्डिंग उठाइणियूं आहिनि पाकिस्तान हुन सम्झो लुटण जी जागीर आहे लुटेरा आया आहिनि पंहिंजूं बिल्डिंगूं ठाहिनि था इहे बिल्डिंगूं असां माण्हुनि लाइ था ठाहिनि न वेंदासीं रहंदा ई कोन पोइ जान छुटे बाबा हे पाकिस्तान जागीर सम्झो आहे हिननि पंहिंजी सघंदो त उनखे ॿारनि बचनि त बि कब्ज़ो कंदा अलाह करे असली माल के पाकिस्तान जा पंहिंजी संभाले रखे त को को अमन थे सुभान पुट कजो अच्छा भला तव्हां माण्हू शौक़ त किॾा आहियो ये शौक़ बि कोन कयो कहिड़ो तव्हांखे चैनल पसंदि हूंदो आहे चैनल टीवी जो पीर साहब पुछे थो कहिड़ो पसंदि आहे तव्हांखे हिते साईं सभिनी खे स्टार प्लस थो वणे स्टार प्लस सभिनी खे वणंदो हिते स्टार प्लस मायूं घणियूं मुल्क सां मोहबत कयो जी साईं स्टार प्लस किबला तव्हां कल बयान ॾिनो त हुकूमत वञण वारी आहे फ़ौज जेको आहे सो अवाम जो साथ ॾींदी किबला ॻाल्हाइण साईं त ॻाल्हाइण चाहे थो किबला साईं कल तव्हांजो बयान हिकिड़ो हुयो त हीअ हुकूमत हाणे वञे थी अवाम रोडनि ते ईंदो त फ़ौज साथ ॾींदी फ़ौज साईं बाबा पाण संत ॾिसे थो जेको ट्यूनिस ऐं मिस्र में थियो उहो असांजे साम्हूं आहे हंधि सरहद सां गॾु वारे मुल्क में थियो आहे सरहद जो रुगो लीको आहे टपण ईरान में बि हलचल हली वई आहे हा मां तॾहिं थो चयो ईरान में ॿियो साईं सर महिरबानी बस ज़्यादा कमाती नहीं है हाँ जी तो ॻाल्हायो साईं ॻाल्हाइण लोकल ॻाल्हि भई हे पंहिंजो वज़ीर दाख़िला जेको आहे सो उन चए थो मां भई बदमाश आहियां ज़रूरु पर पंहिंजे मुल्क जे लाइ हे जेको ज़ुल्फ़कार नाज़ आहे सर उहो हाणे थियो मुल्क लाइ अॻु में कंहिंजे लाइ हो उहो मूं लाइ हो अच्छा अस्सलामुअलैकुम बाबा अरे ना ये मेरे सजोई ये मौके सजोई टीएम खे सॼो टीएम साहब आयो सर जेको आहे शायदि निकिरी वियो किथे प्रोग्राम सर जेको आहे निकिरी विया आया हुयो टीम मीटिंग असां का किबला होता है हा साईं राणा सनावला जेको आहे सो चए थो त असां पीपुल्स पार्टी खे धिके कढंदासीं हिन मां पंजाब में नवाज़ लीग नवाज़ लीग धिके कोन कढंदा अवाम जेको आहे उहो अची वेंदो उहो कढंदा अॼु घणो हिकु इलेक्शन तॾहिं करे जॾहिं इलेक्शन थिए उहो त थियो न कोन्हे न पोइ हिन जो जेको टकराव थी वियो आहे सर हाणे इहो त हे चए थो त मां सिंध मां सॼी सिंध मां नवाज़ लीग जे हिकिड़े बि दफ़्तर खे न छॾींदुमि सभु ख़तमु टकराव वारी पॉलिसी आहे
ऐं हिन जी मुफ़ाहिमत वारी पॉलिसी हाणे एंड और उन्हनि खे पतो तोखे पतो कोन्हे। नवाज़ शरीफ़ चयो त हाणे असां हिनखे वधीक ॿीहर सीने सां लॻाईंदासीं कोन, छो जो हिनखे जेको असां 10 नुकाती प्रोग्राम उन ते पूरा न रखिया आहिनि। वॾे सूबे जो आहे जेकी ॻाल्हि आहे। स्टेटमेंट जारी कई त इनकलाब में जेको आहे तमामु रोडनि ते ईंदो पोइ फ़ौज उन्हनि सां गॾु मां हूंदी। चयो इस्लाम में इनकलाब में थोरा इनकलाब में माण्हू निकिरंदा पोइ जेकी हथ में हूंदा खणी ईंदा। फ़ौज गॾु हूंदी, थोरो माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि मां नथी चयो त फ़ौज उन्हनि जे पुठियां हूंदी। माण्हुनि जे पुठियां हूंदी। मिस्र में छा ॾिठो फ़ौज कंहिंजे पुठियां ई आवाम जे पुठियां हे पाकिस्तान जी फ़ौज आहे, पीपल पार्टी जी फ़ौज न आहे। पाकिस्तान मशरक़ वस्ता तक़रीबन सॼो लपेट में अची वियो आहे माण्हू सभु हा, थिया आहिनि। हाणे 40 साल मुसलसल लीबिया जो सदर कर्नल कज़ाफ़ी हाणे इन पोड़े खे बि चवनि था हाणे तूं हली पहुच सुहिणे नमूने सां। ऐं हुन एतिरो त एक्शन वरितो आहे जो 7 जे तइदाद में माण्हू मारे छॾिया अथसि। अॼुकल्ह केवल हिकिड़ो जेको अमेरिका वारो हमराह हिते फाथल आहे रेमंड डेविस, उन हवाले सां वॾो हिकिड़ो इशू थो हले। चवनि था त छूट हुनखे हासिलु आहे, इस्तिस्ना जेके इम्यूनिटी हासिलु न आहे, कोर्ट जेको फ़ैसिलो कंदी। आहे त पाकिस्तान जे कानून मुताबिक़ जेको हुनखे फ़ैसिलो थींदो न साईं, पर प्रेशर त हुनजे मथां आहे वॾो गवर्नमेंट मथां सर। जेको मखदूम साहिब कुरैशी चयो उहो ठीकु आहे। हा कुरैशी साईं इहो चयो त अरे उहो ठीकु आहे। हा ठीकु आहे न सर। उहो असां मथां कदु खणी ऊचो करे त ॻाल्हायूं, हे जेको कनि था सो ग़लति था कनि पिया। ऐं पंहिंजे पार्टी डिसिप्लिन जे ख़िलाफ़ बि राति बयान साईं जारी कयो त मां हिन जे अंदरां घुमी आयो आहियां। हे ॿाहिरां मज़बूत आहिनि, अंदरि खोखला आहिनि, बीमार आहिनि, मरीज़ आहिनि। सच ॻाल्हाइणु जेको मुंहिंजे क्लास जो माण्हू हूंदो उनजे लाइ ज़रूरी आहे। हो ऐं मां हम क्लास आहियूं, कुरैशी साहब पढ़ाईअ में न हुअं क्लास जेको मुंहिंजो उहो हुनजो माना केॾा था साईं। हो बि पीरी बुरी दीवारो आहे सर, वही हिसाब सां पीरी बुरी जे हिसाब सां। हा सर। सिंध जो केवल ॾाढियूं हालतूं ख़राब थी वियूं अमन वारी जे हवाले सां। मां हाणे कीअं चवां त मुंहिंजा सूबे जा माण्हू कुझु ख़राबु आहिनि। ख़राबु माण्हू हमेशह पाण खां वधीक ख़राबु माण्हूअ खे पंहिंजो मोतबर सम्झंदो आहे। ऐं इन्हनि खे पंहिंजे वोट जो हिसाब मिलियो। जिन खे वोट ॾिनो उन्हनि हुनजी मदद न कई। जेको ॿाहिरां आयो हुनजे लाइ ख़र्चु उहो पूरो न मिलियो। बेनज़ीर जा क़ातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार न थी सघिया केवल। इहो सुवाल त ॾुख परेदारनि जे हेठि आहे। साईं रेमंड डेविस जे हवाले सां मूं वटि अॼु सुबुह हिकिड़ो मैसेज आयो आहे, थोरो गौर फरमायो त रेमंड डेविस जिस दिन से गिरफ्तार हुआ है पाकिस्तान में कोई टारगेट किलिंग नहीं, कोई टारगेट किलिंग नहीं, कोई खुदकुश हमला नहीं, कोई ड्रोन हमला नहीं। सोचिए 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 ये आदमी उसी गैंग का है जो पाकिस्तान का अमन व अमान तबाह करना चाहता है। ब्लैक वाटर सही ब्लैक वाटर। छाकाणि जेको टेलीविज़न ते असां ॾिठो आहे त दस्तन आहिनि ॿियो सामान उहो कंहिं डिप्लोमेट वटि न हूंदो आहे। सभु कुझु हुन वटि मौजूदु आहे। हा हर शइ थोरा दस्तन
रासे यूनिस जे सदर जो लिकल खज़ानो महल में जेको हुयो उहो ॾाढो ॾेखारण तव्हां ॾिठो अलाह हूंदो करे तो मुझे घर थी इहो कीअं विसारे विया सर खणी छो विया मां कंगलो करोड़पति है अलाह करे पीपल्स पार्टी जो केवल मुस्तक़बिल कीअं था सम्झो हिननि हालातुनि में बाबा मां अॻे चयो हो त पीपल पार्टी हाला खां शुरू थी आहे हाला त ख़तमु थी उहा ख़तमु हाले वारे कई ऐं पीपल पार्लियामेंटरी पार्टी कई पार्लियामेंटरी पार्टी पीपल पार्टी ख़तमु थी वई आहे हाणे पार्लियामेंटरी पार्टी जो पाण खे पीपल पार्टी सॾाए थी सही आहे ऐं मखदूम साहब कम हिम्मत आहे उनजो प्रेसिडेंट आहे न उनजो प्रेसिडेंट आहे हा मखदूम साहब कम हिम्मत आहे न पर मखदूम साहब जे शुरू में स्टेट वरितो ऐं स्टेट वठी पिए आहे त शायदि हिनखे हेॾे न करे चढ़ा जेको जियो चए थो मखदूम साहब ला ला करे उहा दौलत बि मूंखे मिले मखदूम साहब जो मुस्तक़बिल पंहिंजो घरु आराम आख़िर मुंहिंजे क्लास जो माण्हू आहे आराम पसंदि आहे सिंध जे वॾे वज़ीर जो केवल मुस्तक़बिल को बाबा कमल शाह जो मुस्तक़बिल हाणे ॿार मथे ते ॾिसो चयो तेल थो विकिणे सर तेल थो विकिणे वीडियो में हिकिड़ो हलाए छॾियो अथऊं वीडियो जो त उहो जेको कामिली शाह जे आवाज़ में चए थो साईं मां तव्हांजे वारनि जे लाइ हिकिड़ो बहितरीनु तेल ठाहियो आहे जेको तव्हां हणंदो तंहिं छा तव्हां मामा तव्हांखे वार फुटी पवंदा सुञाणत लॻे गुलाम शबीर हजर पुछा ख़ैरियत आहे बिल्कुलु ऐं माई साईं फंक्शन लीग जो मुस्तक़बिल क़रीब में छा आहे छा चइजो फंक्शन लीग जो अलाह उमेद आहे केवल MQM जेका ज़ाहिरी तौर दहशतगर्दी करे थी उन खां पोइ गवर्नमेंट बि उन वटि ई वेठी आहे हालांकि मुल्की पार्टी कोन्हे हिकु जेको आहे उहा लसानी तरफ़ जेको आहे पार्टी आहे अवां उनखे कीअं था सम्झो बाक़ी मां जवाबु कोन ॾींदुसि मुहाजिर मुंहिंजा भाई आहिनि वो अंडा दे या बच्चा दे मुझे कबूल है सुभान अल्लाह सुभान अल्लाह इल्ताफ़ भाई त सही चए थो त मां आवाम जेकॾहिं हुकूमत न सुधरी त मां वर्दी पाए ॿाहिरि ईंदुमि केरु इल्ताफ़ भाई वर्दी हाणे हिन उमिरि में कहिड़ी वर्दी छा पटे वालो थींदो नालो रिकॉर्ड ते कोन्हे तो यूनिफॉर्म पाए अची मूंखे साईं मिड टर्म या जनरल इलेक्शन जे लाइ तव्हांजो छा ख़्यालु आहे कहिड़ो ई कोन्हे न आहे मुदो ई हुकूमत पूरो कंदी सर न वञे हिन साल में पूरो थो थिए छा मुदो पोइ माना इहो जेको आहे सो सॼो पीरियड फ़ौज जे हवाले सां तव्हां सम्झो था सर या को बि जेको बि थिए हुकूमत ठहे सर पुठियां फौज अॻियां पब्लिक जा सेक्रेटरी गवर्नमेंट जा सेक्रेटरी या पाण फौज उहे चवंदा आहिनि न जेको ॾाढो सो गाबो जेको ॾाढो हाणे पोइ उन्हनि जी मर्ज़ी त पाण विहारे ॿिए खे विहारे केवल दुनिया जा मुल्क जेको आहे सुधरण तरफ़ वञनि था असांजो मुल्क करप्शन जे हवाले सां ॾींहों ॾींहुं पहुते आहे करप्शन कीअं ख़तमु थींदी बाबा अल्लाह साईं जहिड़ा ख़ल्क़ आहियो ओड़ा उनजे हिसाब सां हाकिम मिलिया आहिनि ऐं तव्हांजी रहाइश उन वांगुरु आहे साईं जा हदीस पाक बि आहे सर अलाह त तव्हांखे नेको ख़ल्क़ कयो आहे अशरफुल मखलूक आहे तव्हां पाण खे हेठि कयो आहे बिल्कुलु सही पंहिंजे किरदार जे हवाले सां पंहिंजे कैरेक्टर जे हवाले सां बाक़ी सही पाक आहे हदीस पाक बि आहे असां वटि जेको इनकलाब ईंदो केवल उहो मिस्र जहिड़ो हूंदो या ॿी कंहिं तरह जो हूंदो मां चई नथो सघां पर मां पंहिंजे घर वेठो हूंदुसि इनकलाब ईंदो त रथ थींदो
उस्ताद कमरुद्दीन धारे अरे अरे सही 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 अस्सलाम वालेकुम बाबा गरम गरम खा दो पसंद आए Para. गाड़ी तो भी सब टीवी सां रहे रीस न कर समझो जो मां चवां थो समझो न कर आई वो थोड़ो आयो आहे जेको ठाहींदो आहे जेको कल्ह आयो मामू बि आहे मुंहिंजो साईं सहुरो बि आहे छा आहे कुझु न आहे की भलाई मिड़ई पाण में मन मस्ती आहे मथां ख़बरुनि खे उबतो करे छॾे कंदा ॿिया मां त वरी लिखी पुछंदुसि हा मां त लिखी भला पुछंदुसि बाबा बिस्मिल्लाह हमारा अंसारी सही दे बाहर काढे वियो ठीक आहे मां वो तो बेहतर रोली पाप ने तो डिमांड करे ना वो बचन सां महिरबानी You want to see? What? You want to sit? Not this. You want to go back? There you go. Para que mo pinto. अभी तक जो गाड़ी भी आ रही लड़ने वाला तो नहीं तुला जा Ada hukum kau? पानी भेजवानी करे अरे अरे मत अरे किथे आहे कचो उते ई आहे तव्हां यूनिवर्सिटी इंशाल्लाह पंहिंजो मौक़ो मिलंदो त बिल्कुलु कराए छॾींदासीं इम्तियाज़ शेख खे हिकिड़े पुट जॾहिं अच्छा अच्छा
बाबा साईं जन तो खां पुछनि बाबा हा हेठि वेठो साईं जन पुछनि पिया हेॾे कुर्सियूं आहिनि डॉक्टर अब्दुल कादिर पवार आहे फोटो ओके हाँ वो मास्टर आप